पानी तकलीफ़ है, असांखे पानी कोन भरणी साहिब। असां पानी भरण जरा नलका बि नंढा यार। ये जेको अज़ीम बराम विक्यो भरियाड़ जेके आया न जी बनिन दे कोदा कया। ज़िले हैदराबाद जे यूसी बाराम जा रवासी औरतन ॿारनि समेत इंसाफ़ जे उसीड़े में हैदराबाद प्रेस क्लब पहुची विया, जिते उन्हनि कारा झंडा खणी प्रेस क्लब अॻियां निकिरण उस में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। असांखे पाणी तकलीफ़ है, असांखे पाणी कोन भरणी साहिब। बच्चा ॿार तड़पा छॾिया अथनि ऐं असां को त बिलो करियो। असीं बच्चा अज़ीम बचल नार जो असांखे तमामु तंग कयो अथनि। हाणे असांखे असां ज़मीन आज़ाद खपे। असीं ग़रीब असां नियाणियूं कोन थी पाणी भरी किथां भरियूं। मुज़ाहिरीन जी अॻवानी गुलाम शाह, गुल मोहम्मद मला, वज़ीर मला, महरम मला, हाजन मला ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मसइलो ॻोठाणा हक़ असांजा जेके छिनिया विया आहिनि ऐं असां पहिरीं दरख़्वास्त कई आहे ऐं राव की एसे चयो की असां त को बि इंसाफ़ न थियो। असांजा ॿार बच्चा तंग थी पिया आहिनि। असां त पाणी भरण जहिड़ा नलका बि नंढा छॾिया आहिनि। बिल्कुलु बेइंसाफ़ी कयूं आहिनि। असांखे ज़मीन आज़ादु खपे थी। असां ॻोठाणा चयूं था असांजी ज़मीन आज़ादु कंदे। ही जेके माफ़िया ग्रुप बचल बराम वठी आयो आहे ऐं इन महिरबानी करे हटायो वञे थो। कब्ज़ा खोर पुलिस जमादार मोहम्मद बचल बहराम, मनशियात फरोश अज़ीम बहराम हथियारनि जे ज़ोर ते असांजे ॻोठ मोहम्मद बख्श बहराम अॻियां पियल ॻोठ जे असास जी सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करे प्लाटिंग करणु शुरू करे ॾिनी आहे। बिल्कुलु ट्रैक्टर हलाया विया आहिनि ऐं बिल्कुलु कब्रिस्तानी ज़मीन बि खणंदा वञनि असांखे। हाणे असांखे बिल्कुलु असांखे इंसाफ़ खपे। मसइलो ज़मीन जो आहे। अदा ज़मीन जो मसइलो आहे। असली जेको आहे माफ़िया ग्रुप आहे। 5-6 ॼणा आहिनि। तंहिंमें बचल बहराम आहे, अज़ीम बहराम आहे, इरफान नारे जो, फरहान मंगी, नूर मोहम्मद पठान। इन हिकिड़ी गैंग ठाहे करे पंहिंजो जेको आहे कब्ज़ा ग्रुप करे ज़मीन पई आहे। असुल ज़मीन जो को बि मालिक कोन्हे को। असां इहो चयो आहे त मालिक अचे, छो जो हक़ु असांजो। असां ॻोठाणा आहियूं। असांजी वधि में वधि वज़ीर आला सिंध सां इहा गुज़ारिश आहे। असां ते SP साहब खे गुज़ारिश आहे असांजो इंसाफ़ कयो वञे। जंहिं ख़िलाफ़ असां आला अख़्तियारनि खे लिखत में दरख़्वास्तूं पिणु ॾिनियूं आहिनि, जिन मां कुझु इंक्वायरियूं हलंदड़ आहिनि ऐं कुझु मुकमल थी वियूं आहिनि। DSP टंडोजाम पिणु एतिराफ़ कयो आहे त कब्ज़ा माफ़िया ग़ैर क़ानूनी प्लाटिंग करे रही आहे। ये जेको अज़ीम बराम विक्यो भरियाड़ जेके आया न जी बनिन दे कोदा कया आहिनि, इन्हनि खे महिरबानी करे हटे रहियो। असीं ॻोठ राज जा, हिननि जा 8 दंग जा ॻोठ। असांजो पहिरीं ॻोठ त हिननि जे पासे वञी कोज़ो करे सरकारी ज़मीन आहे, कंहिंजी खातेवारी आहे, खातो खणी अचनि। असांजे घरनि जे मथां हिननि ॿनियूं ॿारहा ते कोज़ा करे मुक़ाम जी ज़मीन चवंदा असां पाण वरिती आहे। हाणे हिननि जी छाजी मुक़ाम जी क़ब्रिस्तान जी ज़मीन हिननि जी आहे। उहे चवंदा असांजा खाता आहिनि। मगी आयो आहे, वो कल्ह चए थो असांजो खातो आहे। असीं ॻोठ जो मुक़ाम मरंदो किथे रखंदासीं। उहे ॿनियूं चवंदा असांजूं आहिनि। फिलोली असांजो भाॾो आहे। हुननि चयो असां अॼु शदीद गर्मी में पंहिंजा ॿार बचा वठी हैदराबाद प्रेस क्लब ते पहुता आहियूं त असांजे ॻोठ अॻियां थियल कब्ज़े जो नोटिस वठी करप्ट पुलिस ऑफिसरनि खे मुअतल करे शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। ॿिया वेठल आहिनि पाण मथे। छोकिरियूं दिला खणी वञनि। धारिया धारिया माण्हू वेठा आहिनि। नलका भञी छॾिया अथनि। इहो कब्ज़े था हटाया वञनि। धारिया नाले किथे जा लाड़काणे जा। इहो ग़रीबनि जो कुझु कयो। बचल बहराम, अज़ीम बहराम, उन्हनि जो ग्रुप आहे। माण्हू घुराया अथनि लाड़काणे मां। असांजो ज़मीन ख़ाली कनि। ज़मीन ख़ाली कई वञे। सैयदनि जी ज़मीन आहे। असांजे पाणीअ तड़ो ते जेको वञे थो उन्हनि खे पंहिंजो मट बट भञो, उनखे रवानो करे ऐं पाण उते तड़ वेठा कनि। वञनि था जेको मर्द माण्हू असांखे चवे थो उनखे धमकियूं ॾेई वरी वापसि मोकिले छॾीनि था। ऐं असांजो इंसाफ़ करियो। असीं ग़रीब आहियूं। असांजो को ॿियो कारोबार आहे कोन को जेको असीं। ॿी सूरत में असां प्रेस क्लब अॻियां पंहिंजे पाण ते घासलेट हारे इज्तमाही ख़ुदकशियूं कंदासीं। हुननि जो वधीक चवणु हो त मां छह बन भरण खे बंदि कयो वञे। असांखे पाणी जूं धमकियूं ॾियूं। असांजो वाटर सप्लाई न आहे। बर्मो लॻल आहे। उहे हली ॾिसो। असांजा बर्मा कढनि। यतीम ॿार वञनि पाणी भर उनखे डोड़ा कढनि। हे बदमाश हथियार खणी असांजे माण्हुनि धमकी ॾियनि। असांजी घणी उमिरि आहे? 80 साल। असांजे वॾा ॿनियूं करे मरी विया आहिनि। असां ते ॿ नंबर माण्हू बदमाश करे विया आहिनि। सुभाणे को बि नुक़सानु थियो असीं हुकूमत जे तहत। हा ॿनी असांखे ख़ाली खपे। हिन खे हटायो वञे। महिरबानी करे 2 ॾींहंनि में हटायो वञे। सुभाणे पिया ऑफिस ते असीं 2 ॾींहं पोइ पाण चीली हली बाहि ॾींदासीं। कैमरामैन टीम सां गॾु आरिफ अली जुड़े जो MNN TV न्यूज़ हैदराबाद। पाणी तकलीफ़ है, असांखे पाणी कोन भरणी साहिब। असां पाणी भरण जहिड़ा नलका बि नंढा यार। ये जेको अज़ीम बराम विक्यो भरियाड़
जेके आया न अची ॿनिन ते कौदा कया। MNN TV News